ही माइक अब्दुल जब्बार काबूर जे हवाले कंदुसि सुगड़न जी जेकी दावत आहे जो इल्म आहे वो तहां ताईं पहुचाए। अब्दुल जब्बार काबूर। मेहरबानी दीदार ये सिंध जा हेॾा सुहिणा माण्हू तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि, इन्हनि लाइ अहिड़ी ताड़ी वॼायो जो हीउ महसूसु कनि त तव्हां हिननि सां प्यारु कयो था। घर में मूंखे बि वेहणु खपे, तव्हां सभु वेठा हो। अॼु असांजे हिन प्रोग्राम जी सदारत सिंध जो नाले वारो सुगड़ ऐं इहा असांजी ख़ुशकिस्मती चइजे जो साईं ई असां हिकिड़े इलाइक़े जा आहियूं। हूअं त सभई असांजे दिलुनि में आहिनि, सिंध जो सुगड़ किथे बि रहंदो हुजे, हिकिड़ी जाइ उन जे शहर में हूंदी आहे ऐं ॿी जाइ उन जी जेका आहे उहा असांजे दिलुनि में हूंदी आहे, जेका ताहयात रहंदी। हाणे साईं सुगड़ाए पते पाण जेकॾहिं अचूं त मुंहिंजे ख्याल में चाचे अली गुल खां शुरूआत कयूं था पाण त चाचा अली गुल हीअ जेका सुगड़ाइप आहे, इन सुगड़ाइप में इहे तव्हां अहिड़ा लफ़्ज़ उन्हनि खे लफ़्ज़नि मां लफ़्ज़ कढी उन्हनि जी एॾी वॾी बीहक जेका तव्हां बीहारींदा आहियो, असीं चाहियूं था त तव्हां उन्हनि लफ़्ज़नि सां असांजे हिन सकाफ़ती मेले में पंहिंजी सुगड़ाइप सां हिननि माण्हुनि खे जेको आहे सो तव्हां पंहिंजो पैगाम ॾियो, सकाफ़त बाबति बि ॿुधायो। असीं चाहींदासीं चाचे अली गुल लाइ ताड़ियूं थी वञनि। साईं मुंहिंजा ॻाल्हि इहा आहे त असां सुगड़ पहिरियों कीअं सॼासीं, छा थियो, छा ॻाल्हि में कीअं सुगड़ थियो। साईं सालिम मोहम्मद शाह कचहरी कराईंदो, चवंदो त सुगड़ उहो आहे जेको ॾिठी पिरोली ॾे ऐं ॾिठी पिरोली ॻोल्हे, सुगड़ उहो आहे। साईं सालिम मोहम्मद शाह खे फतेह खान सॾींदा कचहरी कराईंदो। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॾिठी पिरोली थोरी सम्झायां बि थो, ॼां बि थो। मुंहिंजो दोस्त हो जमादार पुलिस जो, सो असां वियासीं हैदराबाद जो वियासीं, उते हिकिड़ी शइ ॾिठी थी। हुन मूंखे चयो त यार एॾे त कुझु ठाहे। मां चयो भाई ने मां ॾिठी पिरोली ठाहियां। साईं हाणे उहा ॾिठी पिरोली कीअं आहे, हिकिड़े ॾींहुं हली वियुसि हैदराबाद, उते यार माड़ी ॾिठुमि मस्तान, ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं ॿिठो, हेबत कयूं हेवान, हलण जी कंखे हुज कान ही, तोड़े सूर्य हुजे खणी सुल्तान, आहे को हिन कचहरी में जवान जेको ॾाहो ॾसे ॾिठे अची अली गुल खे। गाड़ियों रोक भी होने सिग्नल क्वालिटी सिंगल हुजे असांजो वियासीं साइकिल मोटर ते बीठासीं त 2-3 माण्हू बीह विया। हाणे सिंगल जॾहिं खुले, हाणे इन ते मूं कीअं ठाही त हिकिड़े ॾींहुं हली वियुसि हैदराबाद पे, माड़ी ॾिठुमि मस्तान, सभिनि खां मथे बीठो, ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो, हेबत कयूं हेवान, ॾींहं ॾिठे जो बल्ब हुन में ॿरनि पिया, ॾींहं ॾिठे जो तारा पटियूं बीठो, हेबत कयूं हेवान, हलण जी हुज कंखे कान ही, तोड़े सूर्य हुजे खणी सुल्तान, आहे को हिन कचहरी में जवान जेको ॾाहो ॾसे ॾिठे अची अली गुल खे। इहा आहे ताड़ी बाबा। ऐं असांजी सुगड़ाइप घणियुनि ॻाल्हियुनि ते आहे, हुनुर आहे, गुरचेलो आहे, ॾोर भयतो आहे, इहा आहे सुगड़ाइप। बाक़ी हाणे ॿी जेका शाइरी हूंदी आहे उहा अलॻि शइ आहे, उहा बि शाइरनि जो ऐं सुगड़नि जो पाण में को मेल जोल थिए। बिल्कुलु घणो ई थो थिए। मिठाई जे मेले ते, साईं सेवण जे मेले ते, जिथे किथे गॾु हूंदा आहियूं। तव्हांजे हुन सुगड़ाइप ऐं शाइरी जी ॻाल्हि थो कयां। जी क्या जी शाइरी में जेका शइ असां सम्झी आहे, गज़ल आहे, नज़म आहे, पोतो आहे, हाइको आहे, इन क़िस्म जी शाइरी थींदी आहे। हा, शाइरी में वरी जेको आहे सो जीअं किसो खणंदा आहिनि, जेको असां सम्झो लफ़्ज़नि जी माना हूंदी आहे, सुगड़ वटि हूंदी आहे लफ़्ज़नि जी माना, है न, सुगड़ वटि हूंदी आहे लफ़्ज़नि जी माना। हाणे हिकिड़ो मुंहिंजो ॾोर जो बैत आहे, उहो थोरो तव्हांखे ॿुधायां थो, सम्झायां थो। हिन जोड़े खे मूमल सां मिलण जो जानिब ॾिनो जवाब, किरी पिया क़दमनि ते साईं असां एॾा आहियूं ख़राब, दिल पर दाद ॾेई चयुनि त छॾियो इहो हर को हिसाब।
पोइ यार करे छॾे नवाब उमिरि लाइ अली गुल चई वाह वाह ताड़ी थी वञे सही ओडोर जो बेतो आहे पंत न थिया पंत न जी ॻाल्हि आहे हाणे जेकॾहिं तव्हां कढो जा मां तव्हांखे ॿुधायां हा बिस्मिल्लाह हाणे ही हदीस आहे नबी पाक जी नबी पाक वटि हिकिड़ी पोड़ी आई सो उन पुछो साईं रोज़ ईंदी नबी पाक वटि साईं मां जन्नत में वेंदसि या न पोड़ी खे चई त पोड़ा जन्नत में न वेंदा अचे पोड़ी रड़ियूं कयूं साईं ॿाहिरि निकिती त हज़रत बिलाल बीठो हज़रत बिलाल पुछो अमा तूं रोई छो थी चई नबी पाक चयो आहे त पोड़ा जन्नत में न वेंदा पोइ उन करे थी रोआं हज़रत बिलाल चयो त हल त माथो हलां तोखां जेॾी महिल जो हज़रत बिलाल बि आयो त नबी पाक सां ॻाल्हि कई नबी साईं हीअ ॻाल्हि तो चई आहे चई हा मूं चई आहे पोड़ा त न वेंदा पर कारा बि जन्नत में न वेंदा हज़रत बिलाल बि रोअण लॻो हाणे हिननि ॿिन्ही ते ठहियो त चई पोड़ा बि न वेंदा जन्नत में कारा बि न वेंदा अचे रड़ियूं करण लॻा चई रड़ियूं न कयो तव्हां जन्नत में वेंदो पर कहिड़े तरीक़े वेंदो नबी पाक चुन कहिड़े तरीक़े उते जन्नत में हिकिड़ी नहर आहे जंहिंमें पोड़ो माण्हू विझंदो त 14 वरनि जो थी पवंदो ऐं कारो माण्हू विझंदो त लाल सुहिणो थी पवंदो तव्हां जन्नत में वेंदो पर अहिड़े तरीक़े चई मुंहुं न वेंदो पोड़ो कारो न वेंदो हाणे इन ते मूं भेद ॿधो त हिन जोड़े खे मूमल सां मिलण जो मूमल थी जन्नत हिन पोड़े खे मूमल सां मिलण जो जानिब ॾिनो जवाबु किरी पिया क़दमनि ते सही असां हेॾा आहियूं ख़राब दिलि भर दाद ॾेई चइनि छॾियो इहो हर्फ़ हिसाब पोइ यार करे छॾियईं नवाब उमिरि लाइ अली गुल चई नवाब करे छॾियईं साईं वरी हुनुर आहे असांजो हुनुर हुनर जा हाणे ख़ैर फिर ककड़ बूबक जो ही दादू आराधन में अली गुल चई हाणे से मां त शहरनि जा नाला वरिता पर इहा कंहिंखे ख़बर न उहो हुनुर आहे शहरनि जा नाला वरिता इन खे सुगड़ ॼाणींदो आहे ॿियो न आहे ॼाणींदो बाबा असांखे बि ॿुधायो हा साईं तव्हांखे मां ॿुधायां थो हाणे ख़ैर फिर ककड़ साईं जेॾी महिल चने सर लीला खे कढियो लीला खे तड़े छॾे हार ते खपाए लीला खपाएसि हाणे चने सर कढेसि पियो त साईं उहा आदियूं न्यादियूं पई करे हुनखे पियो चए त ख़ैर पुर न ककड़ चई तोसां ख़ैर पुर न तोसां ख़ैर ई न आहे तूं कड़ मूंसां न कर वञो हली भूपक न जोही चई हाणे तूं भक भक भूपक माना भक भक मूंसां न कर जोही माना तूं जोही न ही निकिर मूं वटां वञो हली ताड़ी थी वञे ताड़ी थी दादू दादू आराधन में अली गुल चई हाणे चई तूं जो हिते दादू माना तुंहिंजो दादू ई न थींदो आदियूं न कर अली गुल चई ए आदियूं न कर मूंसां अवा इहो आहे असांजो हुनुर ऐं यानी जेके गुज़ारतूं अचनि थियूं उहे बि सुगड़ाए पवंदियूं हा गुज़ार त पहिरियों गुण ई आहे गुज़ार मूंखे हिकिड़ी गुज़ारत अचे थी साईं साले मोहन शाह जे मुंहं में ॿुधी बिल्कुलु हिकिड़ी ॼाण थो तव्हांखे पोइ वरी मां अहिड़ी गुस्ताखी कोन कंदुसि फुनल फुनल हो पर फुनल न हो पुनल 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 हो पर पुनल न हो पुनल मुंहिंजो पीरी हो मुंहिंजो वर्रो हो मुड़सु हो हक़ हो मुंहिंजो बादशाह हो अमीन हो सुहिणो हो सताड़ी बि काजो पुनल असल में जेको साईं हिन में ॿुधायो त जॾहिं ससी खे खयो पियो त पोइ उनखे जेको आहे जेॾी महिल पुनल खे वठियो पियो त पोइ जेको आहे ससी खे पंहिंजे साहेड़ियुनि मेणा थिए ॾिना त चयूं त तोखे त छॾियो थो वञे तूं जेको आहे हुन लाइ रोई थी त उन ते हुन चयो त पुनल पुनल हो पर पुनल न हो पुनल सजण हो पर जाॻियल न हो हाणे आऊं चाहींदुसि त वरी कंहिं ॿिए सुगड़ ॾांहुं हलूं वॾी महिरबानी तव्हां काफ़ी कुझु असांखे ॿुधायो हाणे असीं चाहींदासीं साईं मोहम्मद अयूब भूणे जे ॾांहुं था हलूं पाण हिकिड़ी भरपूर ताड़ी थी वञे
सुगड़ा पे शायरी में सनफन जो फ़र्क़ु आहे। शायर सुगड़ शायरी भी कंदो आहे, पर सुगड़ा जो पंहिंजो सनफोन शायरी जो पंहिंजो सनफोन लोक अदब या क़दीम अदब हिनखे चइबो आहे, हिनखे चइबो आहे जदीद अदब। जीअं डोर गुजारत ॾिठ फिरोली ॾिठ गुरु चेलो हुनर आजियुनि जा बेत या कड़ो मंझि करे माना जेतिरियूं संत 30-35 तक़रीबन 30-32 सनफूं लोक अदब ऐं जदीद अदब जी वरी पंहिंजी गज़ल गीत वाई ऐं हुनजे जोड़ जक उलूम उरूज़ ते बदल हूंदी आहे, हुनखे शाइरी चइबो आहे जदीद शाइरी। ऐं उलूम उरूज़ खां बिना जेका लफ़्ज़नि जो जुड़ाव हूंदो आहे, ख़्याल जो जुड़ाव हूंदो आहे, हुनखे लोक अदब चवंदा आहिनि या हुनखे सुगड़ा वारी शाइरी चवंदा आहिनि। त आजान जो बेत शुरूआत कयां थो त भली आहे भला प्री मोब मिठा मनठार अजीब अवां जे अचण सां लथा गम गुबार अयूब जा इंतज़ार हिकु लहज़े में लही विया। एतिरा गुरु चेलो आहे। गुरु चेलो में इहो हूंदो आहे त 3 सुवाल हूंदा आहिनि, हाणे 3 बि हूंदा आहिनि, 5 बि हूंदा आहिनि, 7 बि हूंदा आहिनि। हाणे सुगड़नि उन्हनि खे वधाए 10 ताईं कयो। 10 सुवाल हूंदा ऐं जवाबु हिकिड़े लफ़्ज़ सां 10 सुवाल भॼंदा या 3 भॼंदा। मिसाल तौरु वाई वहे नथी, हमरा इहो खमीस पाए नथो, ऐं महिमान खीर पीए नथो। हाणे इहे 3 सुवाल आहिनि। वाई वहे नथी, खमीस हमरा पाए नथो, महिमान खीर पीए नथो। हाणे हिकु लफ़्ज़ सां भॼंदा। इन जो जवाबु आहे त फिटल आहे। वाई फिटल आहे जंहिंजे करे वहे नथी, खमीस बि फिटल आहे त उहो कीअं पाए ॿाहिरि, ऐं खीर बि फिटी वियो आहे त उहो ख़बर आहे कीअं पीए। अहिड़ी ऐसा गुजारत आहे, दौर आहे, गुजारत आहे। मिसाल महिनत तेरी जो तू चा पी कर। हाणे हुन में वरी गुजारत में पावा हूंदा आहिनि 2-3, हाणे 2 पावनि वारी आहे। हिकिड़ी आहे जो, ॿी आहे लोहदी, 2 पावनि वारी आहे। वरी हिकिड़ी खीरावणी हूंदी आहे त माना उहा सिधी न भॼंदी, उहा ज़ात में वेंदी। हर जो जेका आहे उहा ज़ात में वेंदी, ज़ात खां पोइ जॾहिं हुन लफ़्ज़ जी चीर कबी त उहा पोइ वञी सिधी थींदी। हाणे 2 पावनि ते आहे। महिनत तेरी जो तू चा बि कर। जेकॾहिं जो ते चइबो त ज़ात में ईंदी, ज़ात जोया। महिनत तेरी जो माना महिनत तेरी ज़ात, असुल में हुनखे चइबो ज़ात, महिनत तेरी ज़ात तू चा लोह थी कर। ज़ात जोया ऐं हुनजी जोए जी चीर कबी त थींदी जो। लोह थी चाबी, तू लोह थी चा पी कर। लोह जी थींदी बाबा ताड़ियुनि में मज़ो न आहे। हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पिया ॿुधूं असांखे कहिड़े बहितरीन अंदाज़ सां असांखे सम्झाइनि पिया। अहिड़ी तरह माना ऐं उन्हनि जी डोर हूंदी आहे। हदीसुनि ते जाम हदीस खणो कर, हदीस ऐं जेको आफ़ाक़ी पैगाम मौजूज़ो हूंदो आहे उनखे 3 या 4-5 सिटुनि में शाइरी जे रूप में बध कबी आहे। ऐं हर हिकु सिट में उनजो का शइ लिकियल हूंदी आहे। 4 सिटुनि में मिसाल आहे त 32 अलाह बनीअ में हुआ, 32 अलाह बनीअ में हुआ, काबू किलेदार तनी मंझा हिकिड़े जी पई पूरब मंझि पचार, पोइ गोदड़े गरनार लोॾे लाह कढी छॾिया। हाणे इहा आहे अवेस करनीअ जे, अवेस करनीअ जे माना जेको अवेस करनीअ खे ख़बर पई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾंद मुबारक शहीद थियो आहे त हुनजे मोहबत में हुन चयो अलाए कहिड़ो हिकिड़ो अलाए 2 अलाए कहिड़ा ॾंद बगल त हुन 32 ई लही त 32 अलाह बनीअ में हुआ। 32 अलाह जेके आहे वात में आहे, काबू किलेदार तनी मंझा पूरब जी पई पूरब मंझि पचार। माना अवेस करनी ख़बर पई त अलाए कहिड़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾंद मुबारक शहीद थियो आहे। तनी पोइ गोदड़े गरनार लोॾे लाह कढी छॾिया। हुन ख़बर पई त हुन सभई ॾंद
पंहिंजा कढी छॾिया ज़बरदस्त ताड़ी थी वञे। अयूब साईं असां नंढड़ी गुज़ारिश कंदासीं त मुख़्तसिर हिकिड़ी पंहिंजी सुगड़ाइप मां काशे ॿुधायो, छो त काफ़ी सारा पोइ हिते असांजूं निशास्तूं आहिनि। हिकिड़ी शइ तव्हां ॿुधायो त पाण वरी थोरो अॻिते वधूं। सिंध सुहारी ज़िंदाबाद, सिंध सुहारी ज़िंदाबाद, मज़ूर हारी ज़िंदाबाद। बनियूं बारा दुकान धंधा, बनियूं बारा दुकान धंधा, पूरत वापारी ज़िंदाबाद। अजरक टोपी कोडर कुहाड़ी, अजरक टोपी कोडर कुहाड़ी, हर पंजारी ज़िंदाबाद। दूल्हे दो होशू हेमू, दूल्हे दो होशू हेमू, भूए भलारी ज़िंदाबाद। शाह सचल सामी शेख, शाह सचल शामी शेख, सारी सारी ज़िंदाबाद। सखर मोरो नौशरो दादू, सखर मोरो नौशर दादू। हमीद बुखारी ज़िंदाबाद। सुघड़ शायर रागी अदाकार, सुघड़ शायर रागी अदाकार। सिंध प्यारी ज़िंदाबाद, सिंध सुहारी ज़िंदाबाद, मज़ूर हारी ज़िंदाबाद, मज़ूर हारी ज़िंदाबाद। वॾी महिरबानी साईं मोहम्मद अयूब जुणेजो साहिबु। अॼु असां हिकिड़ी ॿी बि रवायत विधी त असांजो असां हिकिड़े शाइर खे बि खणी अचूं त उहो बि ॾिसूं त तव्हां सुगड़नि में फिट थिए थो या कोन थो थिए। असां सिंध जो तमामु वॾो शाइर, ऐं असां त जॾहिं बि खेसि ॿुधंदा आहियूं त दिलि बाग बहार थी वेंदी आहे। तव्हां ऐं असांजे विच ते आहे आशिक़ दादवी साहिबु, भरपूर ताड़ियूं थी वञनि त उनखां को नज़म ॿुधूं त पोइ वरी पाण वेंदासीं सदारत वारे पासे। सभिनी खे हक़ मौजूद जीअं असांजी एॾी त सिंध सभाजी आहे, सॼी सिंध में तारीफ़ वेठी हले, पर सिंध जो शान केरु बयानु करे, को औंती कोन्हे। ऐं अमन जो मर्कज़ आहे सॼी दुनिया में, जेको सिंध में अमन आहे अॼु बि किथे ई कोन्हे। हे अचे धारे न अचे हिते किन कयो आहे, बाक़ी सिंध सच पुछो त अमन पसंदि सूबो आहे। हे मुल्क आहे असांजो। अमन खपे, अमन खपे, अमन खपे, अमन खपे। मोहब्बतुनि ऐं प्यार जो तो मुर्कंदो चमन खपे। अमन खपे, अमन खपे, अमन खपे, अमन खपे। गुलाब जे हुगाव जा वफ़ा उथे मिले मचे, कतार वींग सिंजी थी तड़न ते गाएगी चके। पखी परार तां उड़ी उफ़क़ के चाह माच में, सांवर जी सुहिणी सीर मां मेहार सां भले मिले। न को पुजारी प्यार जो बुखे बगड़ जो खाज थे, मोहब्बतन जे मेड़ में न कारो कारी कतल थे। रिसालो शाह जो खणी को गीत गुनगुनाए दे, सलाम जिंदगी करे न मेरड़ो को मन खपे। अमन खपे, अमन खपे, अमन खपे, अमन खपे। शहीद राणियूं न थियनि, असां वटि नारो लॻंदो आहे त हिकिड़ी शहीद राणी थी आहे, पर सॼियूं सिंध जूं राणियूं जेके आहिनि शहीदनि जेके बेकसूर मारियूं थियूं वञनि। शहीद राणियूं न थियनि, ख़रीद न्याणियूं न थियनि, क़दामती कड़ियुनि में बंदि सूंह सियाणियूं न थियनि। रिवायतुनि जो रुख मटे नओं जहान जोड़जे, ज़ुल्म ऐं बरबरियत जे घाट खे वठी मरोड़जे। सलामती जे सुखन जो अलम ज़मीन ते खोड़जे, मुशक़तुनि ऐं महिनतुनि सां जीव पंहिंजो जोड़जे। निकमी सोच साथ जो पियल पहाड़ टोड़जे, तिजारतूं ज़मीर जूं, तिजारतूं ज़मीर जूं न अहिड़ो कारो धन खपे। अमन खपे, अमन खपे, अमन खपे, अमन खपे। मोहब्बतुनि ऐं प्यार जो तो मुर्कदो चमन खपे। ताड़ियूं तो वॼायो, हेॾी वॾी अज़ीम शाइरी पियो ॿुधाए आशिक़ दादवी, घटि में घटि हुनखे ताड़ियुनि सां दाद ॾियो। सचो सॼे समाज ते पैगाम फैलिजी वञे, सचो सॼे समाज ते पैगाम फैलिजी वञे। हक़ूक़ इंसानियत जो नारो आम थी वञे।
जे फर्ज घर अगर हिक ही ज़बान थी वञे त मिंट में अक़वाम जो निज़ाम ई तब्दील थे। उजाला अर्क जी पवन जिवाला जर्क जी पवन सबा सूह ते अचे निखार नीह ते मचे उड़न चमन में बुलबुलूं थरन ते मोर पियो कुॾे सुहाई सरगमी हुजे आबाद हर वतन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे मोहब्बत ने प्यार जो तो मुर्तदो चमन खपे कदम कदम ते कुर्ब थे हयाव जी फिजा हले कदम कदम ते कुर्ब थे हयाव जी फिजा हले कंजूं गई मेहरान जूं थी जामे कोसरी छुले रुठल मिठा थियन कठा न मेर गैर मन हुजे न जात पात भेट जे न मज़हबी ममन मचे न थर में को बचो मरे न तर में को फड़ो करे न को सयाद कैद में अदालतुन के बंद करे अदालतों कैदी ही न को सयाद कैद में अदालतों के बंद करे दुनिया सॼे में दस्तगर्द जो समूरो बाब बंद थे खुशहाल जिंदगी हुजे मल्हार मन गगन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे तमार हर पखी करे पुकार हर सखी करे तमार हर पखी करे पुकार हर सखी करे सुराण गुल छंडन पिया उन्यारा मन मिलन पिया के कुर्ब जूं कचहरियूं ऐं सूंग सूर सलिन पिया पखी पिया अन्न कणा चुगन संगार खीर पिया ॾोहन मला खिड़ाई मेलड़ा उडन घटाई छेलड़ा के नगर नगर नंगर थियन उन्या बुखिया पिया तगन नज़ारा सब सिंधु संदा जन्नत मां लगन पिया बाजारियूं ॿोलियूं हुजन सुकून कुल सहन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे जुमा मिटी मां सिंध जी जिते आमूं जन्म वरतो जुमा मिटी मां सिंध जी जिते आमूं जन्म वरतो सदा जिए सिंधी बोली लतीफ़ जी दुआ अगी सबक पढ़ी बिलावली सचल जे इश्क खेच मां शफक मां जा शाम आ हू झोक में जो जवान आ सूफी अज़म इमाम आ मिलियो वॾो इनाम आ दुनिया सॼी खे सिंध मां रसियो अमन अमान आ ओ सिंध तुंहिंजे बज़्म में पढ़ियो अचे मूं नज़्म आ ओ दादवीअ जो दाद थिए सोभारो जो सुखन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे अमन खपे मोहब्बतुन ने प्यार जो तो मुर्कंदो चमन खपे। वाह दादी वाह ही हुयो आशिक़ दादवी जंहिं सॼी सिंध जा सूर गॾु करे असांजे आॾो पेश कया ऐं उन जो हलबो हुयो हिन में मुंहिंजे ख़्याल में त हिन नज़म में मूंखे वॾी सुगड़ाइप नज़र आई इहा ॻाल्हि मञण जी आशिक़ दादवी लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼायो त पोइ हिकिड़ो ॿियो ॿुधूं था त पोइ वरी पाण ॿिए पासे हिकिड़ो बाक़ी थी वञे तव्हां ॿुधायो त पोइ वरी पाण सदारत वारे पासे जेकॾहिं तरन्नुम में थी वञे दोस्तनि जी फरमाइश आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में ॾाढो तव्हां सुठो ॿुधाईंदा आहियो भरपूर ताड़ी सां साईं तरन्नुम में हिकिड़ो नज़म ॿुधाईंदो यकीन कयो उहो असांजी हौसला अफ़ज़ाई कंदो ऐं उहो तव्हां ऐं असां लाइ पैगाम बि आहे साईं तरन्नुम में थी वञे ताड़ियूं वॼायो त साईं तरन्नुम में जेको आहे ॿुधाए ॾेखारे हिन दफ़े ॿियो ॿुधायो बिस्मिल्लाह जेको तव्हांखे सम्झे ज़ुल्म जबर जो सिर झुकाइणो सच जो नारो लगाइणो सच इंसान सां निभाइणो ज़ुल्म जबर जो सिर झुकाइणो सच जो नारो लगाइणो कंहिं ग़रीब के घर में पेट बुखियो माराए को शराब में शबाब ऐश पियो करे को वरी बीमार है घर में ढुक दवाना है को मथे जे सूर ले लंदन पियो वञे इन एहसास खे मिटाइणो सच जो नारो लगाइणो सच इंसान सां निभाइणो कूड़े खे
भॼाइणो कंहिंजो बचिड़ो होटल ते बेरोटी कमाए थो कंहिंजो पुटु त कार ते चढ़ी पढ़ण वञे कंहिंजी भेण वाझाए लिखण लाइ कलम नाहे कंहिंजी भेण कॉलेज यूनिवर्सिटियूं पई पढ़े हर भेण भाउ खे पढ़ाइणो सच जो नारो लॻाइणो सच इंसान सां निभाइणो कूड़े ॿाहिर खे भॼाइणो हर हलाए हारी थो अन उपाए हारी थो माल ज़मींदार पंहिंजे घर खणी वञे खून जिगर पोहरत जे जान जो सत पोहरत जे सेठ ठेकेदार थो जहाज़ में घुमे सुते मज़लूम खे जगाइणो सच जो नारो लॻाइणो सच इंसान सां निभाइणो कूड़े ॿाहिर खे भॼाइणो पेट जे ख़ातिर कोई मानी चोराए खाए कंहिंखे उम्र कैद या सज़ाए मौत थिए असां वेचारा बेरोज़गार कंहिं कुकुड़ चोराए कंहिं साइकिल चोराए हिनखे वॾी सज़ा ऐं जेके वॾा अॾो था कनि उन्हनि जो नालो ई नथा वठनि पेट जे ख़ातिर कोई मानी चोराए खाए कंहिंखे उम्र कैद या सज़ाए मौत थिए जो समूरी क़ौम घुटे ऐं वसील पे थो लुटे कंहिं कमीने खे भला कहिड़ी सज़ा ॾिजे खुद कानून खे बचाइणो सच जो नारो लॻाइणो सच इंसान सां निभाइणो कूड़े ॿाहिर खे भॼाइणो